अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व इन्नी लग़फ़्फ़ारुल लिमन ताब व आमन वअमिल सालिहन सुम्मा इह्तदा। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुन नबी सादिकुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। ईमानी जज्बे से मौलाना वशद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही अजमाईन। वो अर्श के चिराग हैं, मैं उनके कदमों की धूल हूँ। ऐ जिंदगी गवाहर मैं गुलामे रसूल। क्यों न हो मुमताज इस्लाम दुनिया भर के दीनों में, वहाँ मजहब किताबों में, यहाँ कुरान सीनों में। वाजिबुल एहतराम मुझे मुहतरम दोस्तों, भाइयों, बुजुर्गों, अज शवी है मार्च सन बाजार शवी है गोठ आकिल घुरट में जिला नौशर फिरोज में सिंध जे लाजवाब शायर इनात खान मोहतरम जनाब फकीर हाकिम अली घुरट साहब जिनके हुक्म ते शहीद इस्लाम हजरत अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सूबुरो नफ़रल्लाह बरकतहू जे शहर लाड़काने खान लंबो चौड़ो सफर करे अवां जी खिदमत में जिंदगी में पहिरियों भेरो शिरकत नसीब थी।
अल्लाह करीम जी दर दुआ है शल रब साईं मोजी ऐं अवां जी ही हाज़िरी पंहिंजे बारगाह में कबूल फरमाए। अब जेके ठाओ थोड़ा ही सही पर आमीन थोड़ा ॾाढा चओ। स्टेज से मौजूद आहिनि ज़िला नौशर फिरोज जामी आलिम बाबल हजरत मौलाना साईं अब्दुल रहमान डंगराज साहब, उन्हनि जो भी बयान थींदो। काफ़ी सारा आलिम सगोरा प्रोग्राम में पहुतल आहिनि। मूंखे भी फ़कीर साईं जो हुकुम हो हाज़िरी लॻाइण जी। इंशाअल्लाह मां कोशिश कंदुसि त मुख़्तसर खां मुख़्तसर ॿ चार ॻाल्हियूं अवां जी ख़िदमत में अर्ज़ रखां। अल्लाह करीम जी दर दुआ है शल रब साईं हिन प्रोग्राम के असांजे आख़िरत जे नजात जो ज़रियो बणाए ऐं रब करीम हिन प्रोग्राम के हिन सॼे इलाके जे हिदायत जो ज़रियो बणाए ऐं करीम रब जॾहिं आयासीं त असांजी झोलियूं गुनाहनि सां भरियल हूं। जॾहिं हितां वापसि वञूं त शल अल्लाह असांजे ॿिड़िनी गुनाहनि खे माफ़ करे पोइ असांखे वापसि मोटाए। क़ुरान मजीद फुरक़ान हमीद मंझां ॿिनि जॻहुनि तां अवां जे साम्हूं तिलावत कई अथमि। मां कोशिश कंदुसि त इन ॿिनि आयतुनि ते ॿ टे जुमिला ॻाल्हाए पंहिंजी जॻह वठां। अवां जे क़ुरान जी मोहब्बत में वेठा आहियो। हिकिड़ो दफ़ो ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ां। अल्लाह से कुरान मजीद में फरमायो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इल्ला मान ताब व आमन व अमिला अमलन सालिहा फौलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात व कानल्लाहु गफूरर रहीम। आकिल भुर्त जे गोठ वारो अल्लाह जे ज़ात जो कसम आ, मुंहिंजो अक़ीदो आ, मुंहिंजो ईमान आ, मुंहिंजे वॾड़नि जो अक़ीदो आ, मुंहिंजे आलिमनि जो अक़ीदो आ, मुंहिंजे बुज़ुर्गनि जो अक़ीदो आ, मुंहिंजे मुर्शिदनि जो अक़ीदो आ। ख़ुदा जे ज़ात जो कसम आ, हे क़ुरान उहो किताब आ जंहिंजो पढ़ण त सवाब आ। हे क़ुरान उहो किताब आ जंहिंजो सम्झण त सवाब आ। हे क़ुरान उहो किताब आ जंहिंजो ॿुधण त सवाब आ। पर ख़ुदा जे ज़ात जो कसम आ, मुंहिंजो ईमान आ। हे क़ुरान उहो किताब आ जंहिंजो ख़ाली दीदार भी सवाब आ। अल्लाह जे ज़ात जो कसम आ। इमामुल अंबिया मिठे नाले वारे साईं फरमायो, इमामुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे सदके मुंहिंजे अल्लाह ये पूरी कायनात ठाही आहे। उन मुंहिंजे आका फरमायो चंद शयूं अहिड़ियूं अथव जंहिंजो पढ़ण त इबादत आहे, जंहिंजे वञण त इबादत आहे, पर उन्हनि जी ज़ियारत करण बि इबादत आहे। पहिरें नंबर ते मुंहिंजे आका इमामुल अंबिया मिठे नाले वारे साईं फरमायो अल्लाह करीम जो घर बैतुल्लाह, उन बैतुल्लाह जे वञण त इबादत आहे, उन बैतुल्लाह जो तवाफ करण त इबादत आहे। पर मुंहिंजे आका फरमायो त मुंहिंजा उम्मतियो जॾहिं अवां बैतुल्लाह ॾे वञो, बैतुल्लाह जे खां परे खां बैतुल्लाह खे न ॾिसजो, हेठि नज़र करे बैतुल्लाह ॾे वञो। जॾहिं अवां बैतुल्लाह जे वेझो वञो पोइ वेझो वञी करे मुंहिंजे अल्लाह जे बैतुल्लाह खे ॾिसजो। बैतुल्लाह जी इबादत इबादत आहे, तवाफ त इबादत आहे, हिकु नमाज़ पढ़ण त लख नमाज़ जो सवाब आहे। पर मुंहिंजे साईं फरमायो बैतुल्लाह ॾे ख़ाली तकण भी इबादत आहे। ॿिए नंबर ते मुंहिंजे साईं फरमायो हे अल्लाह जो क़ुरान आहे, हिकिड़ो अखर पढ़ंदड़ ॾह नेकियूं मिलंदियूं। पर मुंहिंजे साईं फरमायो क़ुरान जो पढ़ण त सवाब आहे, इबादत इबादत आहे।
पर इन कुरान मजीद के खाली ॾिसण भी इबादत आए अफ़सोस सां चवणो थो पवे अॼु जो मुसलमान कुरान मजीद याद नथो करे अॼु जो मुसलमान कुरान मजीद जी तिलावत नथो करे अॼु जो मुसलमान कुरान मजीद के समझे त नथो अॼु जो मुसलमान कुरान मजीद ते अमल त नथो करे पर रहंदो कुरान ॿुधाइण वारनि आलिमनि खे गारियूं थो ॾे सालिहनि खे गारियूं थो ॾे नेकनि खे गारियूं थो ॾे जन आलिमनि जे लाइ मुंहिंजे साईं फरमायो त आलिम खे ॾिसण बि इबादत आहे हुन मौलविन ते परियो वेठो आहे बाबा मौलविन मुल्क विञाए छॾियो अञा कहिड़ो मौलविन मुल्क विञायो आहे तोखे क़ुरान पढ़ाइण वारा मौलवी तुंहिंजे औलाद खे क़ुरान पढ़ाइण वारा मौलवी तुंहिंजो निकाह पढ़ाइण वारा मौलवी तुंहिंजो जनाज़ो पढ़ाइण वारा मौलवी जे तुंहिंजे जनाज़े पढ़ाइण खां मौलवी इनकार कर त तुंहिंजो जनाज़ो केरु पढ़ंदो साईं अब्दुल रहमान नगराज जहिड़ा मुजाहिद तुंहिंजे ज़िले में रहनि पिया कंहिंखे ताक़त न आहे जो तोते आङुर खणे आङुर खणंदा त आलिम ते पहुची वेंदा अल्लाह अकबर कबीरा हिननि आलिमनि जी इज़त कंदा कयो क़दुरु कंदा कयो तव्हां जंहिं रब फरमायो हिन क़ुरान मजीद खे मुंहिंजे आका फरमायो पढ़ण त इबादत आहे पर क़ुरान मजीद खे ॾिसण बि इबादत आहे ऐं टे नंबर ते मुंहिंजे आका इमामुल अंबिया फरमायो मिठे नाले वारे साईं फरमायो अम्मा जे हथ के चुमी ॾियण त इबादत आहे अम्मा जे पेर के चुमी ॾियण त इबादत आहे ओ आकिल बुर्ट जे ॻोठ वारो अॼु मां आका इमामुल अंबिया जी हदीस तो तव्हांखे ॿुधायां ओ अबे अम्मा जा ना फरमानो ओ पंहिंजे अछी जबे अडारी वारे अबे जी बेइज्जती करण वारो अच्छे मथे वारी अम्मा खे पंहिंजी ज़ाल घरवारी जे करे बेइज्जत करण वारो ओ अबे अम्मा जी बेइज्जती ऐं नाफरमानी करण वारो अॼु मां अव्हांखे ॿुधायां थो त मुंहिंजे आका मिठे नाले वारे साईं इमामुल अंबिया फरमायो जेको पंहिंजी निंड पई अबे जे जेको पंहिंजी निंड पई अम्मा जी पेर खे चुमी ॾींदो आहे पेर खे चुमी ॾियण जो सवाबु एॾो वॾो आहे जो पाण फरमायो निंड पई अबे जे पेर खे चुमी ॾिनई ॼण बैतुल्लाह जे चाऊट खे चुमी ॾिनई हालांकि बैतुल्लाह जे चाऊट खे चुमी ॾियण जे लाइ केॾो न ख़र्च करणो पवंदो आहे इन अबे अम्मा जे लाइ मुंहिंजे अल्लाह क़ुरान में चयो आहे वक़ज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु बिल वालिदैन इहसाना अल्लाह पंहिंजी इबादत सां गॾु अबे अम्मा जो ज़िक्र कयो आहे मां रब तुंहिंजे लाइ फ़ैसिलो करे छॾियो आहे अल्लाह तूं फ़ैसिलो कहिड़ो कयो आहे फ़ैसिलो इहो कयो आहे त मुंहिंजा बाना सजदो मुंहिंजो कजांइ हो मुंहिंजा बाना रुकू मुंहिंजो कजांइ हो मुंहिंजा बाना नज़र न्याज़ मुंहिंजी कजांइ ॿिए नंबर ते अम्मा सां एहसान कजांइ अबे अम्मा ते थोरो कजांइ आलिमनि बुज़ुर्गनि लिखियो आहे केरा काइनात में जेको अबे अम्मा ते थोरो करे सघे अबे अम्मा ते थोरे करण जी कंहिंजी ताक़त ई न आहे ताजा थोरा थी सघनि था जंहिं अम्मा मां खे 9 महीना पेट में सांभे रखियो जंहिं अम्मा मुंहिंजूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं जंहिं अम्मा खे ख़बर पई त मुंहिंजो बच्चो पेट में कहिड़े हाल में आहे उहा मुंहिंजी अम्मा डॉक्टरनि ते पहुती माना एहसान मुंहिंजो अबे ते कोन थींदो एहसान मुंहिंजो अम्मा ते कोन थींदो पर रब चयो आहे त अबे ते एहसान कजांइ रब चयो आहे त अम्मा ते एहसान कजांइ ओ साईं बोली साहब एहसान कीअं थींदो अबे अम्मा जा एहसान अणगणिया थी सघनि था पर अबे अम्मा ते एहसान कीअं थींदा आओ बुज़ुर्गनि जवाब में लिखियो आहे अबे तोखे चयो पुट अम्मा खे पाणी पीआर तो बाबा खे पाणी पीआरियो तुंहिंजो एहसान न आहे अम्मा चयो पुट अम्मा खे पाणी पीआर तो अम्मा के पानी पियारियो यो तुंहिंजो एहसान न आहे अम्मा तोखे चयो पुट अम्मा खे ज़ोर करे कुल्हे में ॾाढो सूर आओ कलाक जा कलाक तूं अम्मा जी ख़िदमत कई इहो तुंहिंजो अम्मा ते एहसान न आहे अबे तोखे चयो बाज़ार मां का शइ त वठी आई पर तुंहिंजो एहसान न आहे एहसान कीअं थींदो आलिमनि बुज़ुर्गनि लिखियो आहे भरी कचहरीअ में तुंहिंजे दोस्तनि जी मौजूदगीअ में तुंहिंजे यारनि जे मौजूदगीअ में तो
तुझो पीउ तोखे कुल्हे में लठ वहाए करे या तोखे को तिखो लफ़्ज़ चई करे जेको तुझे बर्दाश्त खां मथे हुजे माण्हुनि जो वॾो हुजूद हुजे इते जे करे अबे जा गालाव बर्दाश्त कंदे तो पंहिंजे चेहरे के हेठि कयो इहो तुझो अबे जे मथां एहसान पर इहो एहसान अबे अमा के गुज़ारिश आहे त मथां इहो फार्मूलो वरी हाणे इस्तेमाल कयो हाणे इस्तेमाल न कजो हाणे पाण वारे छोकरे के जेकॾहिं हिकिड़ो चंबो आयो न माण्हू ॾिसी ॿियो ॿ आहे कढंदो इन जे करे हाणे न कजो हाणे छोरनि में उहो लक्षण ई कोन्हे को पाण फरमायूं त अबे अम्मा के चुमी ॾियण त इबादत आहे पर अबे अम्मा ने सुबुह सुबुह जो उथी करे जेको सुबुह सुबुह जो उथी करे भलो चेहरो करे खिली करे पंहिंजे अबे अम्मा ने खिली करे निहारींदो आहे सिर्फ़ु निहारण सां रब हुनखे हज ऐं उमिरे जो सवाबु ॾींदो आहे पाण फरमाए 5 नंबर ते आबे ज़मज़म आहे आबे ज़मज़म जो पाणी आहे हुनजो पीअण त इबादत आहे पाणीअ जे लाइ इस्लाम शर्त ॿुधाया पहिरें नंबर ते शर्त आहे वेही करे पी जाओ ॿिए नंबर ते तोखे चयल आहे 3 सायूं करे पी जाओ सॼे हथ सां पी जाओ पर जॾहिं आबे ज़मज़म तुंहिंजे हथ में आयो आहे हाणे तुंहिंजे लाइ वेहण जो शर्त कोन्हे को भले उथी बि आबे ज़मज़म पीओ बैतुल्लाह जे तरफ़ मुंहुं करे आबे ज़मज़म पीओ पाण फरमाए जेको आबे ज़मज़म जो पाणी पीअंदो आहे आबे ज़मज़म जे पाणी पीअण खां पहिरियां जेका बि दुआ घुरंदो अल्लाह पंहिंजे बाने जे दुआ के रद कोन कंदो आहे पर पाण फरमायो पीअण त पंहिंजी जाइ ते आहे पर आबे ज़मज़म जे तकण बि आहे इबादत आहे ऐं 5 नंबर ते फरमायो आलिम जे चेहरे जे तकण बि इबादत आहे अब मौलवी तव्हांखे वणंदा आहे अच्छा त खणो ख़बर पए मौलवी वणंदा अथव इलाक़नि में माण्हुनि खे त मौलवी वणनि ई कोन था कल असां हिकिड़ी जगह ते बीठा थे गाड़ी पई अचे पोइ थोरो तेज पई अचे पोइ मूंखे बि हमरा चई मुला थोरो पासे थी बीहो गाड़ी हणी मारे न विझे मां जो मुला चई जेकॾहिं मौलवी साहब साईं मौलवी साहब अदा भाउ चवे हा त छा थई आहे मुला माना ॾाढी ॾिठई मुला या वरी चवंदा फ़कीर साईं माना मौलवी कंहिंखो हज़म नथो थिए हालांकि आका फरमायो त मौलवीअ जे चेहरे ॾे तकड़ बि इबादत आहे आलिम जे चेहरे ॾे तव्हांजे इलाइक़े में आलिम न हूंदा अवां आलिमनि ॾे बार बार वेंदा कयो साईं अब्दुल रहमान जो मदरसो तव्हांखो घणो परे आहे 5 मिंटनि जो पंध आहे वञी ज़ियारत करे ईंदा कयो मिली ईंदा कयो वेही ईंदा कयो पाण फरमायो जेको आलिमनि जी मजलिस में वेठो ॼण मां मोहम्मद करीम जी मजलिस में वेठो सुभान अल्लाह चओ मां ख़त्म थो कयां बस अल्लाह फरमायो त इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फौलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात अवा आलिमन खां ॿुधो हूंदो अवा बुज़ुर्गनि खां ॿुधो हूंदो अल्लाह वारनि खां ॿुधो हूंदो त हिकिड़ो बनी इसराइली इंसान हो जेको बनी इसराइल मां 99 खून करे वापसि मोटियो रस्ते सां अचे पियो त हिकिड़ो मौलवी साहब खे मिली वियो मौलवी साहब खे चईंदा आलिम सगोरा ॿुधा मूंखे माफ़ी मिलंदी कि न मिलंदी ॿुधा तुंहिंजी माफ़ी कहिड़े अमल जी आहे चई मां 99 खून करे आयो आहियां 99 खून मां खां थी आहे तव्हांखे माफ़ी मिलंदी कि न कोन मिलंदी हुन मौलवी साहब जो तुंहिंजो दिमाग़ ख़राब आहे 99 खून करे आयो आहियां अञा माफ़ीअ जी तलब ॿियो रखे हिकिड़े खून जो ई अलाए केॾो वॾो गुनाह आहे हिकिड़े खून जे लाइ अल्लाह थो चए त जेको मुंहिंजो मानो कंहिं मिस्कीन ऐं ग़रीब खे मुफ़्त में क़त्ल कंदो आहे बेगुनाह क़त्ल कंदो आहे मां अल्लाह खे एॾी कावड़ी दी आहे एॾो गुस्सो ईंदो आहे जेकॾहिं इहो मानो मुंहिंजे बैतुल्लाह खे शहीद करे अचे आहे एॾी मूंखे हिन ते कावड़ न अचे आहे हे मोटरसाइकिल जे करे खून करण में देरि न पियो करे मोबाइल जे करे खून करण में देरि न पियो करे 10,000 जे करे खून करण में देरि न पियो करे असांजे जवाननि जी ज़िंदगी तबाह थी वई आहे बर्बाद थी वई आहे असांजे नौजवाननि जो क़ुरान ॾे को ख़्यालु कोन्हे को नमाज़ ॾे को ख़्यालु कोन्हे को नेकीअ जे अमल ॾे कोई ख़्यालु कोन्हे को ओ नौजवान पंहिंजी ज़िंदगी तबाह करे छॾी हाणे त मुंहिंजे इलाइक़े में हिकिड़ो नौजवान अवां मोबाइल ते आम जाम ॾिठो हूंदो
वो नौजवान वीडियो क्लिप दो भरे वीडियो क्लिप भरे करे जवे दो तो मुझे आखिरी वीडियो आओ उनके अम्मा कुराड़ी उनके पुत्र भी मां अकेलो आया अम्मा मुझे जरे वीडियो दिसंदी मुझे अम्मा जो है जरूर फाटी पवंदो पर मां हाणे वधीक ज़िंदह नथो रहण चाहियां ऑनलाइन गेम जे करे वो 50 लाख जो कर्ज़ी थियो नौजवान चयो त मां ते 50 लाख कर्ज़ थियो आओ ऑनलाइन गेम खेॾण जे करे इहो ऑनलाइन गेम खेॾण खां अल्लाह जे क़ुरान जी तिलावत करे आओ सवाब भी मिले आ त खुदकशी भी न करे आओ वो चवे तो त मां 50 लाख रुपयो आहे ई कोन इहो मां भरे ई कोन सघंदुमि पोइ मुंहिंजे ज़िंदह रहण जो कहिड़ो फ़ाइदो मूंखे कंहिंजी टे कई न आहे इन जे करे मां खुदकशी करे पंहिंजो पाण खे मारे थो छॾियां गोली हणी करे पंहिंजो पाण खे मारे छॾी हे असांजा नौजवान मां चवंदो आहियां त हिननि नौजवाननि जे अबे अम्मा जो क़सूर आहे हिननि नौजवाननि जो कोई क़सूर कोन्हे को इहो जीअं नंढो हुयो नंढड़े हूंदे ई डंगराजनि जे मदरसे में छॾे अचे आयो फ़कीर हाकिम जे मदरसे में छॾे आयो इहो नंढे हूंदे क़ुरान जो हाफ़िज़ थे आयो वॾो थी ज़ुल्म करे ई न नशा न पिए आ शराब न पिए आओ ये गलत यारियूं इस्तेमाल न करे आलमन जे यारीअ में हुजे आ त इहो पाण खुदकशी न करे आओ अल्लाह अकबर कबीरा हाणे तव्हां कंहिं शहर पंहिंजे में ॾिसो सलन को नओं मोटरसाइकिल वठी अचे घर ताईं कोन पुॼंदो अॻे ई फुरिजी वेंदी माना क़ुरान जी तालीम बनाए इमामुल अंबिया जी तालीम बनाए मिठे नाले वारे साईं जो दीन कोन्हे को तंहिं बेदीनी जे करे असांजा नौजवान नस्ल सॼो तबाह थी ऐं बर्बाद थियो अबे अम्मा के बाद में रत जा घोड़ा रोइणा पवंदा मां चवंदो आहियां बाद में रत जा घोड़ा रोइण जी का बि ज़रूरत न आहे पहिरियों पंहिंजी औलाद खे संभालियो पहिरियों पंहिंजी औलाद खे हथ में ॾियो पहिरियों पंहिंजी औलाद खे तालीम पढ़ायो ही जलसा ही महफ़िलूं ही क़ुरान मजीद जा एॾा वॾा वाइज़ सिर्फ़ इन जे लाइ अथव त जीअं तव्हां क़ुरान जे वेझो अचो जीअं अवां दीन जे वेझो अचो मां पंहिंजी ॻाल्हि खे पूरो कंदो हलां आलमनि जी तमामु वॾी कसरत आहे अल्लाह अकबर कबीरा मां खे चयो त आलमनि खां बुज़ुर्गनि खां अल्लाह वारनि खां ज़रूरु ॿुधो हूंदो हिकिड़ो बनी इसराईली 99 खून करे आयो रस्ते में हिकिड़ो आलिम मिली वियो आलिम खे चईंसि ॿुधा मूंखे माफ़ी मिलंदी की न मिलंदी छा तूं करे आयो आहे चई 99 खून करे आयो आहे चई 99 खून करे आयो आहे वरी चवे थो माफ़ी मिलंदी तुंहिंजे माफ़ीअ जो कोई रस्तो कोन्हे को हुयल जो तलवार हथ में हीअं जो वहाए कढे मौली साहब खे हयईं मौली साहब जी सिसी धड़ खां धार करे 100 खून पूरा करे छॾियईं आया जो मुला ते कावड़ त मुला खे भी प्यालो कराए छॾी हल बाबा तू भी हल हाणे 100 पूरा थिया माफ़ी पाणी मिलंदी थोड़ो जो वक़्तु हलियो त फ़कीर हाकिम भुर्ट जहिड़ो माण्हू मिलियो जे फ़कीर साहब ॿुधा मूंखे माफ़ी मिलंदी न मिलंदी छा जे तूं करे आयो आहे तोखे माफ़ी मिले ते मां 100 खून करे आयो आहियां 100 क़त्ल करे आयो आहियां माफ़ी मिलंदी की न मिलंदी जे मुंहिंजे हथ में त माफ़ी न आहे मां तोखे कहिड़ी माफ़ी ॾियां माफ़ी त उहा ज़ात ॾियण वारी आहे जंहिं पाण चयो आहे त कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू बिर्रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। अल्लाह जो कुरान ॿुधी करे जंहिंजो ईमान ताज़ो थे हिकिड़ो दफ़ो पंहिंजा बैत मथे करे चओ सुभान अल्लाह अवांजी हिक हिक सुभान अल्लाह जो सवाब फरिश्ता भी लिखन पिया अल्लाह अकबर कबीरा अॻिते जो हलियो छी भला पोइ हाणे रस्तो त को मिले न उन इंसान जो कहाओ यार तोने माफ़ीअ जो रस्तो मौजूद आहे कीअं मूंखे माफ़ी मिलंदी ते फिलाणे इलाइक़े में फिलाणो इंसान
आलिम सगोरो गुरु रहे थो उनके खिदमत में वंजेस उनके तवेस मुझला दुआ घुरत मुझो अल्लाह माके माफ करे माका सौ खून थी आओ अल्लाह अकबर कबीरा और टोड़नो तो ने भजनो तो ने अनान मंजिल दे पहुंचो ना है रास्ते में आधा रास्ते में वफात करे हो रास्ते में गिरी पियो दम परवासी हो इना दोज़ख वाला फरिश्ता आया हो इना जन्नत वाला फरिश्ता आया हो जन्नत वाला फरिश्ता चोन प्यादा असा खणदासी छोटे माफिया जे तलब में निकतो हो सच्ची माफिया जे तलब में निकतो हो इन्नल्लाह ला यंजुरु इला सुवरिकुम व अमवालिकुम वलाकिन यंजुरु इला कुलूबिकुम व अमालिकुम अल्लाह ताने दिलन के ॾिसंदो आहे अल्लाह ताने अमालन के ॾिसंदो आहे अल्लाह ताने से सूरतुन के मालन के न ॾिसंदो आहे ही सच्ची नियत माफिया जी खणी करे निकतो हो जन्नती फरिश्ता जन प्यासा खणी वेंदासे एरा दोज़ख वाला फरिश्ता जन प्या दन ही अना माफिया नहीं पहुंचो ही न हो माफिया नहीं पहुंचे हाथ तवा खणी वनो आयो ही जहन्नमिया वडा कत्ल करे आयो अल्लाह जे कोरठ में आया अल्लाह तो जो फैसलो केड़ो आहे न बाने जे ला ही तो जो बानो जहन्नमिया या जन्नती आयो अल्लाह फरमायो अवा जमीन ते कशोस जे जन्नत वाला फरिश्ता वेझो थी आओ तो जन्नत वाला खणी वेंदा पर जे दोज़ख वाला वेझो थी आओ तो दोज़ख वाला खणी वेंदा एको जन्नत वारो पासो हो अल्लाह ने जमीन वाले पासे के हुकुम कयो त तू थोरो और ते आओ इन पासे के हुकुम कयो त तू पोते सुरी वञो जी दोज़ख वाला फरिश्ता पोते थी वञन जन्नत वाला करीब थी वञन जन्नत वाला फरिश्ता करीब थी आओ जन्नत वाला फरिश्ता खणी आओ अल्लाह तो यो फैसलो बख्शी जो किया करे छड़ियो अल्लाह फरमायो त मुंहिंजो बानो सच्ची नियत सां माफ़ी वठण निकतो हो सच्ची दिल खणी करे निकतो हो इन जे लाइ त मां क़ुरान में ऐलान कयो आहे इल्ला मा ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फौलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात अल्लाह फरमाए जो मुझे दरवाजे ते ईंदो आहे तौबा कंदो आहे भला अमल कंदो आहे ताका माफ़ी वठण खां बाद वरी सुधरी वेंदो आहे पोइ ज़िंदगीअ जा सभु गुनाह त माफ़ कंदो मासी कंदो मास पर कयल समूरा गुनाह मां अल्लाह नेकिन में तब्दील करे छॾींदो सब कयल गुनाह नेकिन में तब्दील थी वेंदा पर शर्त त इंसान रब सां सच्चो हुजे अल्लाह जे ज़ात सां सच्चो हुजे कुरान मजीद सां सच्चो हुजे रब जे हुक्मन सां सच्चो हुजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सच्चो हुजे आलमन जी तमाम घणी कसरत जिंदगी बाकी मुलाकात बाकी व तौफीक अल्लाह